शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जो मुख्य किरदार पंहिंजे अंजाम ते पहुची वियो। अव्हां खे ॿुधायां पिया त शिकारपुर पुलिस जे कचे में ऑपरेशन दौरान शेरू खे मारण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां एसएसपी शिकारपुर जो चवणु आहे त कचे जे बचल भयो थाणे जी हद में पुलिस सां मुक़ाबले में शेरू महर मारियो आहे। ऑपरेशन दौरान शेरू महर जा साथी बि ज़ख़्मी थिया आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदासीं त जान मोहम्मद महर खे 14 अगस्त 2023 जी राति जो सखर जे विच शहर में गोलियूं हणी शहीद कयो वियो हो। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ KTN न्यूज़ हिकु ॾींहुं बि ख़ामोश न रही। सिंध समेत समूरे मुल्क जा सहाफ़ी बिरादरी बि सरापा एहतजाज बणिया। अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। अव्हां खे ॿुधायां पिया शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जो मुख्य किरदार पंहिंजे अंजाम ते पहुची वियो। शिकारपुर पुलिस जे कचे में ऑपरेशन दौरान शेरू महर खे मारण जी दावा कई वई आहे। वधीक तफ़सील कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सरकश सदायो। जी सरकश, छा तफ़सील आहिनि? जी सरकश। जी बिल्कुल, शहीद जान मोहम्मद महर कतल जो मुख्य किरदार शेरू महर शिकारपुर पुलिस जे मुबैना मुक़ाबले में कचे वारे इलाइक़े में मारिजी वियो आहे, जंहिंजे लाश जो पोस्टमार्टम करण बैदि लाश अञा ताईं पुलिस जे तहवील में आहे, जेको ज़ाहिर वारसनि जे हवाले कयो वेंदो। ही गुज़िरियल राति शिकारपुर पुलिस कचे वारो इलाइक़ो आहे, बचल भयो थाणे जो कचे वारो इलाइक़ो आहे, उते धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो ऐं उन ऑपरेशन जे दौरान पुलिस मुक़ाबले में इहो जेको शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जो मुख्य किरदार हो शेरू महर, उहो मारिजी वियो ऐं कुझु माण्हू उते ज़ख़्मी बि थिया। इतला मिलण खां पोइ शिकारपुर पुलिस जूं 72 बंदि गाॾियूं कचे तरफ़ रवानी थियूं। वधीक नफ़री घुराई वई, जंहिंखां पोइ हुनजो लाश बि हथ कयो वियो। लाश तालके अस्पताल लखी गुलाम शाह आंदो वियो, जिते पोस्टमार्टम बि करायो वियो। पोस्टमार्टम कराइण खां पोइ लाश हिन वक़्तु पुलिस जे तहवील में अञा ताईं उहो कंहिंजे हैंडओवर जेको आहे उहो न थियो आहे। हाणे जान मोहम्मद महर क़तल केस जो जेको मुख्य किरदार आहे शेरू महर, इहो इन बाबति SSP शिकारपुर जो इहो चवणो हो त शेरू महर जे मथां न रुॻो शहीद जान मोहम्मद महर वारो पर ॿिया बि 9 केस जेके आहिनि उहे सखर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल आहिनि ऐं हू शहीद जान मोहम्मद महर जे शहादत खां पोइ कचे वारे इलाइक़े में मुख़्तलिफ़ हंधनि ते पंहिंजा थाक मटाईंदो रहियो। कादरानी वटि हू तरसियल हुयो। कुझु ॾींहं अॻु में जेको दाइम मलिक थाणो आहे शिकारपुर ज़िले जो, उन ते धाड़ेलनि हमलो कयो, जंहिंखां पोइ पुलिस उन इलाइक़े में ऑपरेशन शुरू कयो। ऑपरेशन जे दौरान गुज़िरियल राति पुलिस जे मुक़ाबले में शेरू महर मारिजी वियो आहे। SSP शिकारपुर शाज़िब चाचड़ उहो बि लखी तालके अस्पताल उते पहुतो खां पोइ लाश उते आंदो वियो ऐं लाश हिन वक़्तु पुलिस जे तहवील में आहे। शेरू महर जे हवाले सां पुलिस जो इहो चवणु आहे त शेरू महर खे खाॿे पासे दिलि वारे पासे खां बुलेट जो निशाना जेको पुठियां क्रॉस करे वियो आहे। त शेरू महर जेको मुख्य किरदार उहो मारिजी वियो। बाक़ी ॿिया जेके ज़ख़्मी थियल आहिनि उहे हिन वक़्त ताईं पुलिस खे हथ न अची सघिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़न लाड़काणो खां सरकश सदायो तफ़सील न आहिनि। अव्हां खे ॿुधायां पिया शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जो मुख्य किरदार पंहिंजे अंजाम ते पहुची वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। साहिल जो लाइन ते मौजूद आहे। जी साहिल। जी बिल्कुल, अॼु खां 1.5 साल अॻु शहीद जान मोहम्मद महर खे सखर जे मसरूफ़ तरीन इलाइक़े लोकस पार्क वटि बेदर्दी सां क़तलो कयो वियो। उहा जेका राति हुई इंतिहाई जेका बदनसीब राति 13 अगस्त जी राति जो कातिलनि बेदर्दी सां शहीद जान मोहम्मद महर खे आसीस खां घर वेंदे क़तल कयो, जेको जो अॼु जेको आहे मुख्य जवाबदार उहो पंहिंजे अंजाम ते पहुतो आहे। ऐं जंहिंजे हवाले सां शिकारपुर दावा कई आहे त शेरू महर खे पुलिस मुक़ाबले में मारियो वियो आहे, जंहिंजा जेके 3 साथी ज़ख़्मी थी पिया आहिनि उहे फरार थी विया आहिनि। उन्हनि जी जेका तलाश जारी आहे। त अॼु इहा शिकारपुर पुलिस दावा कई आहे त शेरू महर पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो आहे। ॿुधाईंदो हलां त 1.5 साल जो अरसो गुज़री वियो आहे, पर सखर में 7 SSP आया ऐं 4 DIG आया, पर शेरू महर समेत जेके ॿिया मुख्य कातिल आहिनि, जेके मुख्य जवाबदार आहिनि, उहे गिरफ़्तार न थी सघिया। इन सां गॾोगॾु
सिंध जे शासन ऐं पूरे पाकिस्तान जे शासन एहतजाज कया, पर उन्हनि एहतजाज खड़ तेल न निकितो ऐं पुलिस पारां रुगो आसरा ऐं दिलासा ॾिना विया। हाणे बि शेर उमर जेको मुख्य कातिल आहे उहो पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे, पर उन खां अलावा जुम्मो उमर, रोशन उमर, मोहसिन ऐं ॿिया जेके से मुख्य कातिल अञा ताईं पुलिस उनखे गिरफ़्तार न करे सघी आहे। इन जे करे पुलिस जे हवाले सां शासन खे ख़दशा आहिनि। जेका रिज़र्वेशन आहे त पुलिस जेके मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार नथी करे, मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार न करण जे करे जेके असुल मास्टर माइंड आहिनि या जेके सरपरस्त आहिनि उन्हनि जे बारे में ख़बर नथी पइजी सघे। त इन हवाले सां जेका शासन थोरे जेके शहीद जान मोहम्मद उमर जा वारिस आहिनि उन्हनि मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद उमर क़त्ल केस में जेके घुर्बल मुख्य जवाबदार आहिनि, जंहिंमें जुम्मो उमर इंतिहाई मुख्य आहे, जंहिंजी CCTV फुटेजिस थी त शहीद जान मोहम्मद उमर खे जेके मुंहं में गोली कयो उहो जुम्मो उमर आहे, पर अञा त जुम्मो उमर जेको आहे उहो गिरफ़्तार न थी सघियो आहे। उहे कचे में तरसियल आहिनि ऐं कचे जो जेको इलाइक़ो शिकारपुर हुजे चाहे सखर हुजे उहो चंद किलोमीटरनि ते ई अंदरि आहे, पर पुलिस जेका आहे उन कातिलनि ताईं नथी पहुचे। ऐं असुल जेको मास्टर माइंड आहे इन क़त्ल जो, छाकाणि त शहीद जान उमर इंतिहाई वॾो नाम ऐं वॾे न्यूज़ चैनल KTN जो ब्यूरो चीफ हुयो, त इन जे क़त्ल जे पुठियां ई जेके जुम्मो उमर थी वियो या उन खां अलावा शेरल थी वियो, इहे किराए जा कातिल आहिनि। जेका शासन जा मुतालबा आहिनि उहे इहे साम्हूं आया आहिनि त इन क़त्ल जे पुठियां जेके असुल मास्टर माइंड आहिनि उन्हनि खे वाक़ो कयो वञे। उनजे लाइ इन्वेस्टिगेशन जो हुजणु ज़रूरी आहे, पर इन्वेस्टिगेशन बि तॾहिं थींदी जॾहिं जेके असुल कातिल आहिनि उहे गिरफ़्तार थींदा, पर अञा ताईं जेके असल कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मुख्य कातिल मां अॼु जेको आहे शेरू उमर उहो पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त इन क़त्ल केस में 12 जेके से जवाबदार नामज़द आहिनि, उन 12 जवाबदारनि मां जेके 6 जवाबदार आहिनि उहे ज़मानत ते आज़ाद आहिनि, जॾहिं त 5 जवाबदार रूपोशन ऐं अॼु जेको आहे 12 जवाबदार शेरल उर्फ शेर उमर उहो पुलिस मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो आहे। इन हवाले सां शासन मुतालबो कयो आहे त जेके ॿिया मुख्य जवाबदार आहिनि या जेके मुख्य क़त्ल जा मुलज़िम आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खां इन्वेस्टिगेशन बि कई वञे त हिन क़त्ल जे पुठियां असल कहिड़ा मुहरकात आहिनि त उन्हनि खे बि वाक़ो कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िन सखर खां साहिल जोगी तफ़सील ॾिना आहिनि। नासिर अव्हांखे ॿुधायां पिया त शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य किरदार जे अंजाम ते पहुची वियो। शिकारपुर पुलिस जे कचे में ऑपरेशन दौरान शेरू महर खे मारण जी दावा कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मौजूद आहे अनस कांगरो। जी अनस कांगरो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर पुलिस तरफां ड्रोन हमले में मुक़ाबले में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे मुख्य कातिल दहशत शेर खे मारण जी दावा कई वई आहे, जंहिंजो लाश पिण हथ कयो वियो आहे। 13 अगस्त 2023 ते सखर C सेक्शन थाणे जे हद में काविश ऐं KT न्यूज़ जे ब्यूरो चीफ जान मोहम्मद महर कार ते ऑफिस खां पंहिंजे घर वञी रहियो त लुक्स पार्क वटि हथियार बंदनि रोके करे मथस शदीद फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हू शहीद थी वियो। सखर C सेक्शन थाणे में हद में फरियादी करमुल्ला महर तरफ़ां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो क़त्ल केस दाख़िल करायो वियो, जंहिंमें मुख्य जवाबदार शेरल उर्फ शेरू महर, जमाल उर्फ जुमन महर, गुलज़ार महर, रोशन महर, नसीर महर, मोहसिन महर, सोहेल महर ऐं ॿियनि जवाबदारनि खे नामज़द कयो वियो, जॾहिं त बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर, बशीर महर, रमज़ान शेख, शेरू शेख जेके ॿिया जवाबदार बि बाद में नामज़द किया विया। सखर जे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत 1 में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो क़त्ल केस गुज़िरियल 20 महीननि खां ॿुधणीअ हेठि हली रहियो आहे। हिन वक़्तु शहीद सहाफ़ी जान मोहम्मद जे क़त्ल केस में 6 जवाबदार जेके गुज़िरियल साल ज़मानत ते आज़ाद थी चुका आहिनि, जंहिंमें बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर, बशीर महर, रमज़ान शेख ऐं शेरू शेख शामिल आहिनि। जॾहिं त 20 महीननि खां पोइ शिकारपुर पुलिस मुक़ाबलो करे ड्रोन हमले में शेरू महर खे मारियो आहे, जॾहिं त ॿिया जवाबदार जमाउद्दीन उर्फ जुमर महर, गुलज़ार महर, रोशन, नसीर, मोहसिन, सोहेल ऐं ॿिया जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ ऐं जी लाड़काणो तरफ़ां सुबुह खां वठी दावा कई वई त ड्रोन हमले में पुलिस जे मुक़ाबले में मुख्य जवाबदार शेरू उर्फ शेरू महर खे
मारियो वियो आहे, जंहिंजो बाद में पुलिस जेकी हमसो लाश खणाए तालका अस्पताल लखी गुलाम शाह आंदो, जिते जवाबदार जो पोस्टमार्टम पिणु कयो वियो। हिन वक़्तु कतल केस एटीसी कोर्ट 1 में हलंदड़ आहे, जॾहिं त मुख्य जेके जवाबदार ॿिया आहिनि उन्हनि में 9 जवाबदार उहे गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। काविश ऐं KTN न्यूज़ जे ब्यूरो चीफ जान मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ काविश KTN न्यूज़ सख़्त तोड़े साफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट सिविल सोसाइटी शहर वकीलनि तरफ़ां धारदार एहतजाजी मुज़ाहिरा कया। भेरा प्रेस क्लब खां CM हाउस ताईं लॉन्ग मार्च कयो वियो ऐं धरना हया विया ऐं मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारीअ जी पिणु घुर कई वई। उन खां अॻु में काविश KTN न्यूज़ जे सॾ ते SSP ऑफिस सखर, DIG ऑफिस सखर, चेक जान मोहम्मद मुख़्तलिफ़ ज़िलनि में धरना ऐं मुज़ाहिरा पिणु कया विया। काविश KTN न्यूज़ जे ब्यूरो चीफ जान मोहम्मद महर खे हक़ सच जो आवाज़ बुलंद करणु, सिंध जे मज़लूम तबिके जो आवाज़ बुलंद करण ते दहशतगर्दनि बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। हिन वक़्तु हिकु जेको जवाबदार आहे मुख्य शेरल उर्फ शेरू, उहो पंहिंजे अंजाम ते पहुची चुको आहे, जॾहिं त ॿिया जेके जवाबदार रूपोश आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी अञा ताईं रहियल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िन सखर खां अनस घांगरो तफ़सील ॾिना आहिनि।